MNN TV News. सिंध तरक्की पसंद पार्टी जे सरवाण डॉक्टर कादर मगसी पारां डिजिटल मीडिया एसोसिएशन जे उहिदेदारनि जे मान में आजियाणो ॾिनो वियो। डिजिटल मीडिया एसोसिएशन जे उहिदेदारनि रऊफ़ चांडियो, ज़ाहिर अली शाह, महबूब अली जुणेजो, असलम देसवाणी, फारूक तबसम, असगर मलाणू, सीनियर सहाफ़ी साजिद आराई ऐं सीनियर सहाफ़ी शरीफ अली रिंद समेत मेंबरनि वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते डिजिटल मीडिया एसोसिएशन जे चेयरमैन रऊफ़ चांडियो चयो त DMA ठाहिण जो मक़सदु इहो आहे त हिन वक़्तु बर वक़्तु ख़बर जेका आहे सोशल मीडिया ई ॾेई सघे थो। इन करे सोशल मीडिया खे उहे हक़ूक़ न पिया ॾिना वञनि जेके हुनखे मिलणु घुरिजनि। जॾहिं त आजियाणे में सिंध तरक़ी पसंद पार्टी जे सरवाण डॉक्टर कादर मगसी पारां आयल उहिदेदारनि खे अजरकनि जा तोहफ़ा ॾिना विया। उन मौक़े ते डॉक्टर कादर मगसी MNN TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मौजूद आहियूं सिंध तरक़ी पसंद पार्टी हाउस ते, जिते क़ौम परस्त अॻवान डॉक्टर कादर मगसी असां सां गॾु वेठो आहे। अॼु हुन खां पुछंदासीं हिन आजियाणो ॾिनो आहे डिजिटल मीडिया एसोसिएशन खे, संदसि लख कुर्ब। वधीक ॻाल्हि ॿोल कंदा साईं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम साईं। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त तव्हां सभिनी सोशल मीडिया जे दोस्तनि गॾिजी ही डिजिटल मीडिया एसोसिएशन जो क़याम अमल में आंदो आहे, जंहिंसां इहो थींदो त तव्हांजे वर्किंग कोऑर्डिनेशन बि जुड़ी वेंदी ऐं जेके ख़बरूं सिंध में या पाकिस्तान में मुख़्तलिफ़ हवालनि सां हलनि थियूं, कंहिं दोस्त खां मिस थियनि थियूं, त वरी ॿिए जे कोऑर्डिनेशन जे ज़रिए उहे सॼो कंपाइल थी ऐं गॾिजी सॼी दुनिया खे वाक़िफ़ु कराईंदियूं। त इन जे करे तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे ऐं सिंध खे अञा इन ॻाल्हि जी ज़रूरत आहे जो सिंध में तालीम जो फुक़दान आहे ऐं तमामु घणी जागरता जी, शौरी सुजागी जी ज़रूरत आहे। इन में ही इलेक्ट्रॉनिक जेको टेक्नोलॉजी आहे, पंहिंजी नेट जी टेक्नोलॉजी आहे, उन जे ज़रिए जेको डिजिटल मीडिया हर माण्हू जे हथ में फ़ोन आहे ऐं फ़ोन जे ज़रिए उहो सॼी दुनिया खे ॾिसी ऐं ॿुधी ऐं ॻंढे सघे थो। इन मां उमेदु आहे त सिंध में हिकिड़ी नई सुजागी जो आगाज़ थींदो ऐं उन में तव्हांजो डिजिटल मीडिया एसोसिएशन वारनि जो बुनियादी किरदारु हूंदो। मां तव्हांजो शुक्रगुज़ार। गॾु हुयासीं, बिल्कुलु मोहम्मद शरीफ़, बिल्कुलु बिल्कुलु। तव्हां दोस्तनि जो हूअं बि शुक्रगुज़ार आहियां जो हीअ गुज़िरियल दफ़े तव्हां पाण जे सान्य जो ज़िक्र पिया कयो। 6 जून खां पोइ पुलिस जे तरफ़ां मुख़्तलिफ़ दॿा ऐं घेरा जो सिलसिलो शुरू रहियो, त उन में सभिनी साथियुनि असांजो साथ ॾिनो। पर तव्हांजी जेका MNN TV जेका आहे उहा सॼी राति मुंहिंजे घर ते मौजूदु रही, मूंसां गॾु रही ऐं तव्हांजे साथ ऐं तव्हांजी कारकर्दगी लाइ मां तव्हांजो शुक्रगुज़ार। सोशल मीडिया एसोसिएशन हैदराबाद जे क़याम ते ख़ुशीअ जो इज़हार कंदे उन्हनि दोस्तनि खे मुबारकबाद ॾियां थो पियो ऐं उन सां गॾु ही महसूसु करियूं था त इन जदीद दौर में जॾहिं दुनिया सुकुड़जी हिकु ॻोठ में शुमार थी थिए पई, उते सोशल मीडिया जो कदकाठ, उन जी अहमियत, उन जो समूरो नेटवर्क जेको आहे सो अवाम सां जुड़ंदो पियो वञे ऐं तमामु सगारो पियो थिए ऐं ख़ासि तौर ते MNN TV दोस्तनि जी जेका सथ आहे उहो बि जस लहणे जो ॾुखियुनि हालतुनि में हुन थोरे ई वक़्त में तमामु घणी बहितर सिंध जी ख़िदमत कई आहे। बहितर जेको आहे सियासत खे हुन जेको आहे सो पंहिंजो किरदारु अदा कयो आहे सियासी तहरुक में ऐं उन सां गॾु जेको आहे अवाम ताईं ख़बरुनि खे पहुचाइण में पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। ऐं MNN TV जे सथ खे बि मुबारकबाद ॾियां थो। जॾहिं त आख़िर में डॉक्टर कादर मगसी पारां नई चूंडियल डिजिटल मीडिया एसोसिएशन जी बॉडी खे डिनर पिणु ॾिनो वियो। MNN TV न्यूज़ हैदराबाद।